हिन दुनिया में मौजूद हर इंसान के पंहिंजी राय जे इज़हार लाइ लफ़्ज़नि जी ज़रूरत पवंदी आहे। जेकॾहिं वटिसि ॻाल्हाइण जी सघ न आहे त पोइ इशारनि जो सहारो वठंदो आहे। अवाइली दौर बाबति साइंसी तहक़ीक़ ॿुधाए थी त उन वक़्तु इंसान इशारनि में ॻाल्हाईंदा हुआ, जंहिंखां पोइ उन्हनि मुख़्तलिफ़ आवाज़नि वसीले हिक ॿिए खे ॻाल्हि सम्झाइण शुरू कई ऐं आहिस्ते आहिस्ते अखर ईजाद करे पूरी ॿोली तयार करे वरिती। इंसान जी हर हाल में सरगर्म रहण वारी खूबीअ ई हुनखे उन लाइक़ु बणायो जो अॼु उहो मुख़्तलिफ़ ॿोलियूं ईजाद करे चुको आहे, जिन वसीले हू पंहिंजी ॻाल्हि बहितर नमूने ॿियनि ताईं पहुचाए सघे थो। ॿोलियुनि जी अफ़ादियत ऐं अहमियत खे उजागर करण लाइ गॾियल क़ौमनि जे आलमी इदारे पारां 21 फ़रवरी खे मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾियारे तौरु मल्हायो वेंदो आहे। तारीख़ जा वर्क उथलाइण सां ख़बर पवे थी त हिंदुस्तान जे विरहाङे खां पोइ बंगाल जे माण्हुनि पारां उहो मुतालबो साम्हूं आयो त नए ठहंदड़ मुल्क पाकिस्तान जी क़ौमी ॿोली बंगला ॿोलीअ खे क़रार ॾिनो वञे। पर जॾहिं बंगला बदिरां उर्दूअ खे क़ौमी ॿोली क़रार ॾिनो वियो त बंगालियुनि तरफ़ां क़ौमी ॿोलीअ लाइ तहरीक शुरू कई वई। 21 फ़रवरी 1952 ते ढाका यूनिवर्सिटीअ जे शागिर्दनि एहतजाज कयो। छिकतान में 4 नौजवान हयातियूं विञाए वेठा। गॾियल क़ौमनि जे इदारे यूनेस्को तरफ़ां 1951 धारे कॉन्फ्रेंस कोठाई वई। ॿोलियुनि बाबति तजवीज़ूं गॾु कयूं वयूं, जिन ते 2 सालनि जे सलाह मशवरे ऐं ढाका यूनिवर्सिटी जे शागिर्दनि वारी तहरीक खे नज़र में रखंदे कुझु नुक़्ता तरतीब ॾिना विया, जेके 1953 में सॼी दुनिया जे मेंबर मुल्कनि ॾांहुं रवाना करे उन्हनि ते अमल कराइण जी हिदायत कई वई। अहिड़ी तरह 17 नवंबर 1999 ते मैक्सिको में गॾियल क़ौमनि तरफ़ां ॿोलियुनि जी बका बाबति कोठायल कॉन्फ्रेंस में ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं 21 फ़रवरी ते ढाका यूनिवर्सिटी जी ॿोली बचाइण वारी जदोजहद में शहीद थियल शागिर्दनि जी हिमायत ऐं संदनि यादि ताज़ी करण लाइ मल्हाइण जो ऐलान कयो वियो। जंहिंखां पोइ साल 2000 ईस्वीअ खां हर साल 21 फ़रवरी ते मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। बंगाल जे धार थियण बाद पाकिस्तान में मौजूदु ॿियनि ॿोलियुनि जे माण्हुनि बि पंहिंजनि ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण लाइ तहरीकूं हलायूं। 1973 वारे आइन में उर्दू ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वियो ऐं उन सां गॾु पंजाबी, सिंधी, पश्तू ऐं बलोची ॿोलियुनि खे बि वरी सूबाई क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो वियो। मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾियारे ते सिंधी ॿोलीअ जे बुनियाद ते नज़र विझूं था त उन हवाले सां लिसानियात जे माहिरनि जा मुख़्तलिफ़ राया साम्हूं अचनि था। मिसाल तौरु हिकु ख़्यालु इहो आहे त सिंधी ॿोली संस्कृत मां फुटी निकिती आहे, जॾहिं त ॿियो ख़्यालु इहो आहे त सिंधी तमामु क़दीम ॿोली आहे। उनजो तालुक़ु सिंधु तहज़ीब वारी ॿोलीअ सां आहे। क़दीम सिंधी ॿोलीअ जी लिखत वारा ओंझाण मोहन जे दड़े मां मिलियल मोहरनि वारी लिखत में मौजूदु आहिनि। तारीख़ी मागनि जी खोटाई मां माहिरनि खे सिंधी जी का मख़सूस आयोटा यानी रस्मल ख़त कान मिली, पर कलोडनि जे दौर में मख़तूम अबुल हसन डाहिरी जो मक़तुमा सलवात नाले किताब मौजूदु आहे, जंहिंखे अबुल हसन डाहिरी जी सिंधी सॾियो वञे थो। सिंध जे अंग्रेज़नि जे कब्ज़े हेठि अचण बाद अंग्रेज़ सरकार 1853 में सिंधी ॿोलीअ खे सरकारी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वियो। उन वक़्तु सिंध जे कमिश्नर सर बाल्टर फिरियर हिकु हुक्मनामे तहत अंग्रेज़ ऑफिसरनि लाइ सिंधी पढ़णु लाज़मी करार ॾिनो हो। तॾहिं सिंधी अल्फ़ाबेट जी ज़रूरत पेश आई, जंहिंजे पूराए लाइ हिकु सिंध जे असिस्टेंट कमिश्नर मिस्टर एलिस जी निगरानीअ में हिकु कमेटी जोड़ी वई, जंहिंमें दीवान नंदीराम, मियाँ मोहम्मद हैदराबादी, काज़ी गुलाम अली, मुंशी उधाराम थांवरदास, कुरैशी गुलाम हुसैन ठटवी,
ख़ान साहब, मिर्ज़ा सादिक अली बेग ऐं कुझु पढ़े आलिम शामिल हुआ। उन कमेटीअ मखतूम अबुल हसन जी सिंधीअ खे नज़र में रखंदे अरबी ऐं फ़ारसी रस्मुल ख़त मां अखर खयां, जॾहिं त उन्हनि में कुझु टुबकनि जी वाध वेझ करे निज सिंधी अखर ॿे ॼे ॾे ॻे जोड़िया विया। अहिड़ी तरह 11 महीननि जी मुसलसल जदोजहद खां पोइ 52 अखरनि ते मुश्तमिल मौजूदा सिंधी सूरतखती तयारु थी, जंहिंखे अॼु बि सरकारी तौरु सिंधी ॿोलीअ जी वाहिद सूरतखती जो दर्जो मिलियल आहे। पाड़ेसरी मुल्क हिंदुस्तान समेत दुनिया जा ॿिया अहिड़ा केतिरा ई मुल्क आहिनि जिते हिक खां वधीक ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो हासिलु आहे, पर असां वटि केतिरनि ई सालनि जी जदोजहद बावजूदि सिंधी समेत ॿियनि मादरी ॿोलियुनि खे अञा ताईं क़ौमी ॿोलीअ जो दर्जो हासिलु न थी सघियो आहे। साल 2011 दौरान पीपल्स पार्टीअ जे दौर में सिंधी, बलोची, पंजाबी, पश्तू, सराइकी, हिंदको, शेना तोड़े बल्ती ज़बान खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾियारण लाइ क़ौमी असेंबलीअ में बिल पेश कयो हो। नवाब मोहम्मद यूसुफ टालपुर ऐं ॿियनि पारां पेश कयल बिल में उहो मुतालबो कयो वियो हो त आइन जे आर्टिकल 251 में तरमीम करे उन्हनि 8 ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। उन सां उर्दूअ खे को बि नुक़सानु न रसंदो, उहा बि राब्ते जी ज़बान तौरु बरक़रार रहंदी। क़ौमी असेंबलीअ में वॾनि रंडकनि खां पोइ मादरी ॿोलियुनि वारो बिल मुल्क जे ऐवान बाला यानी सेनेट ताईं पहुतो, पर उते पहुचण बैदि उहो अहम बिल तहसब जे वर चढ़ी वियो ऐं सेनेट जी कानून ऐं इंसाफ़ बाबति स्टैंडिंग कमेटीअ उन बिल खे उर्दू ॿोलीअ सां टकराव में करार ॾींदे रद्द करे छॾियो। यादि रखणु घुरिजे त मादरी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलियूं करार ॾियण वारो मुतालबो 1940 वारे करारदार तोड़े 1972 वारी ॿोली बिल जे ऐन मुताबिक़ आहे। जेकॾहिं उहो बिल मंज़ूर कयो वञे त उन सां उर्दू ज़बान खे को बि नुक़सानु न रसंदो, पर उन सां मुल्क बहितर मज़बूत थींदो ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़नि में हम आहंगी पैदा थींदी। उन करे इक़्तिदार में वेठल धुरियुनि, ख़ासि करे पाकिस्तान पीपल्स पार्टी, नवाज़ लीग तोड़े बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे ॿियनि पार्टियुनि खे उन अहम बिल खे ॿीहर जियारण तोड़े उन खे मंज़ूर कराइण लाइ पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। अबाणी